घारोमा रिपोर्ट शामिल कंदासीं। अयाज़ चांडियो मेहराण जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले ठटे में रांदियुनि जे वाधारे ऐं नौजवान खे सिहतमंद मुस्बत सरगर्मियुनि ॾांहुं राग़िब करण लाइ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो लाल कुदरत फुटबॉल स्टेडियम धाबेजी में एक शानदार फुटबॉल टूर्नामेंट जो इनकाद कयो वियो। टूर्नामेंट में ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल टीमनि भरपूर जोश ऐं जज़्बे सां हिसो वरितो, जॾहिं त फुटबॉल जे शौक़ीननि वॾी अंग में शिरकत करे रांदीगरनि जी हिम्मत अफ़ज़ाई कई। सॼी टूर्नामेंट दौरान दिलचस्प ऐं सनसनीखेज़ मुक़ाबला ॾिसण में आया, जिते नौजवान रांदीगरनि बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो करे हाज़रीन खां खूब दाद हासिल कयो। टूर्नामेंट के सरप्रस्त डिस्ट्रिक्ट फुटबॉल एसोसिएशन ठटे के सदर दाऊद शाह और डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर असगर बिरोई कई, जॾहिं त इवेंट डिस्ट्रिक्ट फुटबॉल एसोसिएशन ठटे की निगरानी हेठ ब्राज़ील फुटबॉल क्लब घारो पारां सुहेल शहजाद जोखियो की कोशिश सां मुनक़िद कयो वियो। उन मौके ते खिताब कंदे महिमान चयो त रांदियूं नौजवान के जिस्मानी ऐं ज़हनी तरक्की लाइ इंतहाई अहम आहिनि।